जूसेस जेके तव्हांजे शरीर जूं गंदगियूं कढी सघनि था। असांजे हर ॾींहं जूं आदतूं ऐं लाइफ स्टाइल जे करे असांजे शरीर में वॾी मात्रा में ज़हर जमा थींदो आहे। हर रोज़ शराब पीअण, सिगरेट पीअण ऐं ग़लति खाधा खाइण जे करे शरीर में ज़हर जा तत्व वधंदा रहनि था। ज़हरी तत्वनि जे करे मुहासा, चमड़ीअ जी गंदी थियण, शरीर में तनाव वधण ऐं ग़लति खाधा खाइण जे करे घणेई प्रॉब्लम तयारु थींदा आहिनि। जेकॾहिं तव्हां इन्हनि मामलनि खां बचणु चाहियो था त तव्हांखे शरीर में डिटॉक्सिफाई करणो पवंदो, यानी इन्हनि ज़हरनि खे दूर करणो पवंदो, हटाइणो पवंदो। डिटॉक्सिफिकेशन जे करे शरीर जे अंदरि, शरीर जो ॿाहिरियों ऐं अंदरियों ॿई साफ़ करणा पवंदा आहिनि। शरीर जा इहे ज़हर दूर करण जा 5 तरीक़ा। पालक में डिटॉक्सिफाइंग जा गुण तमामु घणा पाया वेंदा आहिनि ऐं बॉडी सिस्टम खे साफ़ करण जे करे अक्सर इन जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। उन सां गॾु पालक जो जूस सभिनी खां वधीक सेहतमंद डिटॉक्सिफाइंग जूस बि आहे। हिन खे जूस जो पालक, लीमो ऐं कारो मिर्च सां तयारु करे सघो था। शुरूअ में पालक खे पीसे पेस्ट तयारु करे सघो था। पतरो करण खां पोइ इन में पाणी विझो। सुठे स्वाद जे लाइ हिन में लीमो ऐं कारा मिर्च जो पाउडर मिलाए छॾियो। ही जूस ॿियनि जूसनि वांगुरु सवादी न हुजे, पर ही काफ़ी सेहतमंद हूंदो आहे। इहो नियम सां पीअण जे करे शरीर जो डिटॉक्सिफाइंग करे काफ़ी फ़ाइदो मिलंदो आहे। ॿियों, साओ सूफ़ यानी ग्रीन एपल असांजे शरीर ऐं खून खे साफ़ कंदा आहिनि ऐं डिटॉक्सिफाइंग करण जे लाइ ग्रीन एपल बि काफ़ी असरदार हूंदो आहे। जेतोणीक इन जो सवादु थोरो तिखो हूंदो आहे, पर डिटॉक्सिफाइंग जे लाइ इस्तेमालु करण खां पोइ ॿियनि जूसनि जे बनस्पत हिन में फ्लेवर यानी ख़ुशबू काफ़ी सुठो हूंदो आहे। हिकु जूसर जे मदद सां तव्हां हिकु ग्रीन एपल जो जूस तयारु करे सघो था। तव्हां बिना कंहिं जूस में मिलाए करे हिन जो सवादु ठाहे सघो था। इन जो इस्तेमालु करे सघो था। जेकॾहिं जूस काफ़ी तिखो आहे, तव्हां हिन खे थोरी माखी मिलाए सघो था। एपल जूस खे रोज़ ख़ासि करे सुबुह जो पी सघो था। सॼे शरीर खे अंदरि उन खे काफ़ी सुठो ठाहींदो आहे, काफ़ी साफ़ कंदो आहे। टियों, नारियल ताज़ो साए नारियल जे जूस में केतिराई इलेक्ट्रोलाइट्स ऐं एंटीऑक्सीडेंट हूंदा आहिनि, जेको शरीर जे अंदरि टॉक्सिस यानी ज़हर खे साफ़ कंदो आहे। नारियल जे थोरे साए रंग जे पाणीअ जे बारे में चयो वञे थो त इन में घणी तइदाद में प्यूरिफाइंग जी ख़ासियत थींदी आहे। इहो ई कारण आहे कि कहिड़ी तरह बि बीमारीअ खे उन खे हमेशह नारियल जे पाणी जी सलाह ॾिनी वेंदी आहे। नारियल पीअण सां शरीर में काफ़ी ज़हर खे कढी सघिजे थो। जेतोणीक नारियल जो पाणी साए रंग जो कोन हूंदो आहे, पोइ बि हिन खे ग्रीन जूस चयो वेंदो आहे, छो जो नारियल जो रंग साओ हूंदो आहे। चौथों, केले जो पत्तो। केले पत्ते जो जूस बि हिकु बहितरीन डिटॉक्सिफाइंग यानी ज़हर खे दूर करण जो जूस हूंदी आहे। हिन जे इस्तेमाल में पालक, एपल ऐं ॿियनि शयुनि जो मिलावट कयो वेंदो आहे। केले जी पत्ती सभिनी खां वधीक डिटॉक्सिफाइंग जूस आहे। केले जे पत्ते खे पीसे इन में कुझु लीमे जा फुड़ा, थोरो टुकड़ो पीसियल अदरक ऐं थोरो खीरो मिलाए तयारु कयो वेंदो आहे। हीअ जूस तमामु सुठो आहे, जेको ज़हर जो एजेंट आहे ऐं ज़हर दूर कंदो आहे। हिन खे सुबुह जो इस्तेमालु करणु खपे। पंजों,
फूदनो ऐं लीमो ही सभिनी खां साए रंग जो जूस आहे जंहिंजो इस्तेमालु ज़हर डिटॉक्सिफाइंग एजेंट जे रूप में कयो वेंदो आहे। हिन खे तयारु करण लाइ फूदने जो पत्तो पाणीअ में सुठी तरह से पीही छॾियो ऐं हिन खे लीमे जा फुड़ा मिलाए छॾियो। जेकॾहिं तव्हांखे हिन मां थोरी टेस्ट घुर्जे त हिन में कारे मिर्च जो पाउडर ऐं लूणु मिलाए सघो था। टियों, स्ट्रॉबेरी, नारंगी ऐं ॾहीअ जो ठहियलु सिहतमंद स्मूदी एंटीऑक्सीडेंट, डाइटरी फाइबर ऐं प्रोबायोटिक जे ताक़त सां सही स्मूदी ऐं इंस्टेंट कंप्लीट ब्रेकफास्ट आहे जेको तव्हांजी एनर्जी लेवल खे चार्ज करण जी मोकल ॾींदो आहे। इन जे खाइण सां आंडे जी सिहत खे बि तमामु सुठो फ़ाइदो मिलंदो आहे। रेसिपी: 5 तयारु कयल स्ट्रॉबेरी, 3 संतरनि जी जूस, सादी ॾही 125 ग्राम, अधु चिम्च चिया जा ॿिज 5 ग्राम, 1 चमचो माखी 25 ग्राम। तयारु करणु: स्ट्रॉबेरी खे चङी तरह धोई छॾियो ऐं उन खे घणनि टुकरनि में विरहायो। नारंगी जी जूस ऐं स्ट्रॉबेरी खे मिलाए ब्लेंड में विझो। सादी ॾही मिलाए उन खे प्रोसेस कयो ऐं पोइ चिया जा ॿिज ऐं माखी ॿई मिलाइबा। चौथों, केलो, स्ट्रॉबेरी ऐं ओट मील स्मूदी। केलो, स्ट्रॉबेरी ऐं ओट मील जो इंस्टेंट मिलावट शरीर जो कार्बोहाइड्रेट, नेचुरल शुगर, फाइबर ऐं एंटीऑक्सीडेंट प्रदान कंदा आहिनि जेको पंहिंजे शरीर ऐं मानसिक ॾेखाव जे लाइ सुधारो आणींदो आहे। कुझु कैलोरी जे बदिले में तव्हांखे हाज़मे में सुधारो ईंदो आहे ऐं टेंशन दूर थी वेंदो आहे। तरीक़ो: 1 तयारु केलो, 5 स्ट्रॉबेरी, 2 टेबल स्पून ओट मील यानी 20 ग्राम, 1 कप पानी यानी 250 मिलीलीटर। तयारु करणु: केले खे पीसे, स्ट्रॉबेरी, ओट्स ऐं 1 कप पाणीअ सां मिलाए ब्लेंडर में प्रोसेस कजे। नरम ऐं चिकनो थी वञे त फटाफट पी छॾियो। 5 आड़ू ऐं बादाम ऐं खीर से मिलाइण सां सिहत लाइ तमामु सुठो आहे। रेसिपी: 1 पकल आड़ू, बादाम मिल्क 125 मिलीलीटर, 1 चमचो बादाम जो मखण 8 ग्राम। तयारु करणु: तरीक़ो: 1 ताज़ो छिलको लथल ऐं तव्हां उन खे मिलायो बादाम खीर सां ऐं बादाम जे मखण सां ऐं तंहिंखां पोइ प्रोसेस कयो। 1 मलाईदार ड्रिंक थियण खां पोइ हिन खे बिल्कुलु तयारी सां पी छॾियो। हीउ तबियत वारो स्मूदी फल खाइणु कोन्हे, इन करे तव्हां पाण सां ॿियो कंहिं क़िस्म जो फल शामिल कयो। हिन ड्रिंक खे खाधो खाइण बि न सम्झिजे छो जो हिन खे तमामु वधीक वक़्तु इस्तेमालु करणु शरीर खे नुक़सानु पहुचाईंदो आहे, तव्हांजे सिहत लाइ ख़राबु थींदो।